शहदादकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलज़ार अमन चंडियो। शहदादकोट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत आयल मुस्तहक औरतुनि जी रक़म लाइ 2 सेंटर क़ाइम थियल आहिनि। सेंटर में औरतुनि जे रश, पीअण जे पाणी समेत ॿियूं सहूलियतूं अणल बि। औरतूं टोकन वठी दर-बदर बणियल औरतुनि पारां शिकायतुनि जा अंबार सहाफ़ियुनि खां अमले पारां मोबाइल फुरण जी कोशिश कई वई, जंहिं बैदि अमले मुआज़रत पिणु कई ऐं शहदादकोट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहक औरतुनि लाइ आयल रक़म जा 2 सेंटरनि जे में हिकु डिग्री बॉयज़ कॉलेज शहदादकोट में, हिकु सेंटर बी सेक्शन थाणे वेझो क़ाइमु कयो वियो आहे। सेंटर ते औरतुनि जे रश, पीअण जे पाणी, वेहण लाइ कुर्सियुनि समेत ॿियूं सहूलियतूं अणल बि। औरतूं पैसनि जे वसूली लाइ दर-बदर सहाफ़ियुनि जी टीम खे सेंटर जी कवरेज करण लाइ असिस्टेंट डायरेक्टर फील्ड ऑपरेशन बिस्प इस्लामाबाद जे डायरेक्टर सैयद ख़ैर हुसैन रोकियो ऐं सहाफ़ियुनि खां मोबाइल फुरण जी कोशिश कई वई, जंहिं बैदि सहाफ़ियुनि जे एहतिजाज ते असिस्टेंट डायरेक्टर रिज़वान अब्बासी जंजुआ मुआज़रत पिणु कई, जॾहिं त सेंटर ते मौजूदु मुस्तहक औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिवाइस माफ़िया गुज़िरियल 3 ॾींहनि खां सेंटर जा चकर लॻाराए रहिया आहिनि। 2 ॾींहं टोकन वठण लाइ दर-बदर कयो वियो आहे। अॼु कुझु कलाकनि लाइ में पैसा न आहिनि हलाया विया ऐं औरतुनि खे वज़ीफ़े रक़म लाइ दर-बदर कयो पियो वञे। औरतुनि खे टोकन वठण लाइ बि 3 ॾींहं लॻी वञनि था, जॾहिं त ॻोठ कारड़ा जे रहवासिण औरत चवणो आहे त सुबुह खां वठी चयो वियो त तव्हांजा पैसा आया आहिनि, पर अंगूठे जा निशान न पिया अचनि ऐं बाद में जॾहिं कार्ड चेक करायुमि त चयो वियो त तुंहिंजा पैसा निकितल आहिनि। वज़ीफ़े जा पैसा डिवाइस माफ़िया कढी वई आहे, पैसा वापसि न वञनि। होॾां असिस्टेंट डायरेक्टर फील्ड ऑपरेशन बिस्प हेड क्वार्टर इस्लामाबाद जे सैयद ख़ैर हुसैन जो चवणु आहे त शिकायतूं जाम मिलियूं आहिनि। हिते सभ खे उहा शिकायत आहे त पैसा जल्दी मिलनि। हुन चयो त कटौती कंदड़ या बेसाब खाईंदड़ डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुन वधीक चयो त सेंटर ते सहूलियतुनि लाइ लोकल गवर्नमेंट सां राब्तो कयो वेंदो। सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं सेंटर ते औरतुनि जे वेहण लाइ कुर्सियुनि ऐं पीअण जे पाणी ऐं बाथरूम समेत ॿियनि सहूलियतुनि जे अणहद औरतुनि लाइ सिर्फ़ शामियाना लॻाया विया आहिनि।